दोस्त अगर तव्हांखे इज़त नथा ॾियनि न त यादि रखजांइ 3 ॻाल्हियूं तो में थी सघनि थियूं। मां दावा सां थो चवां 3 ॻाल्हियूं तो में थी सघनि थियूं। नंबर 1 ते छा त तूं तुंहिंजी ॻाल्हियूं संगत में शेयर कंदो हूंदो। नंबर 2 पाण खे उन्हनि खां वधीक होशियारु सम्झण वारो हूंदे। नंबर 3 उन्हनि जी ॻाल्हि खे अहमियत न ॾींदो हूंदे। ये जेकर 3 ॻाल्हियूं तो में हूंदियूं, 3 मां हिकिड़ी बि हूंदई न, पोइ तुंहिंजी इज़त न कंदा। यादि रखो ये इंसान 4 ॻाल्हियूं पाण में रख। इहे इंसान तुंहिंजी उन मुश्किलात जी घड़ी जेके ॾिस न, मुश्किलात इंसान जे मथां ईंदी आहे, परेशानियूं लाचाड़ा ईंदा आहिनि, पर जॾहिं तुंहिंजे मथां उहो मुश्किलात जो इशारो बि ईंदो न, इहे सभ खां अवल बीठा हूंदे। इहे 4 कम पाण में रखजांइ। नंबर 1 ते हमेशह पंहिंजी ज़बान ते सच रखजांइ। नंबर 2 दोस्तनि जी ॻाल्हि खे अहमियत ॾिजांइ। नंबर 3 गुस्से जी हालात में कॾहिं बि उन्हनि सां न ॻाल्हाइजांइ। नंबर 4 कंहिं दोस्त में मफ़ाद ऐं मतिलब न रखजांइ। यादि रखजांइ, इज़त बरक़रार रहंदी। जज़ाकल्लाह ख़ैर, मां सलाम।